अॼु हिन घर मां कुझु न कुझु चोरी लाज़मी कंदुसि। अगरि जेकॾहिं चोरी न कयमि त मूंखे चोर थियण ते लानत ऐं इहे हक़ हिलाल वारी रोज़ी मूंखे हराम लॻंदी। यार वली जेको असां काठ वारी पेटी में इहो 5 किलो सोन ऐं 10 लख रुपया जेके पैसा रखिया आहिनि उहे पिया आहिनि या पर इहो यादि रखिजो ॿाहिरि मथां माण्हुनि खे ॿुधाईंदो अचे त एतिरा पैसा पिया आहिनि ऐं जेको असां एतिरो सोन पियो असां वटि वरी ईअं चोर चकर फिरनि पिया था न ॿेड़ी न ॿोड़े छॾनि। पर चाचा असांजे पेटी में तो बि कोन्हे तो ॿाहिरां वठी राजू मानी पचाइण सोन 10 लख किथां आया आहिनि। चुप मच्छी पकड़नी है मच्छी पानी खे लोडो न दे मच्छी भजी वेंदी समझंदो कर। यो ये पैसा जेके आहिनि सोन ऐं ये जेके पंहिंजा ज़ेवर आहिनि न जेके काठ वारी पेटी में रखिया अथई इहो कंहिंखे बि ख़बर न पए संभाले रखिया अथई न। मच्छी पानी के लोडो हे चाचा दरार में वेठा हूं। अरे तू कौन समझंदे बस चुप करे वेही रह। हल त बस इहो पाण हलूं पिया था थोरो ॿाहिरि ईअं चक्कर हणी था अचूं त पोइ वरी मोटी था अचूं। बस सोन ऐं पंहिंजो पैसो जेको इन काठ वारी पेती में अथई काठ वारी पेती में इन खे संभाले रखणो आहे ठीकु आहे। उथिया हलूं। वाह मुंहिंजा मौला वाह। चवंदा आहिनि त कॾहिं बि चोर जी महिनत रायगान न वेंदी आहे। काठ वारी पेती ते 10 लख सोन अॼु त हिननि खे ॿेड़ो ॻोल्हणो आहे। हिकिड़ो तव्हां रुगो निकिरो मां तव्हांखे ॾिसां। ओ इहा काठ वारी पेती जंहिंजो ॾिस मिलियो। भली करे आया मेहनत कर चोरी न कर। ए चप्पल पा बदनो खण निकरण जी कर मालिक पहुता थे। अस्सलाम वालेकुम। बदनो खयो थई बदनो कयो चंपल पाता थई चप्पल भी पाता घणो कुछ जाने तुझो निकरण वारो आ सो पेपर पातो थई। न तव्हां मूंखे बेवकूफ़ कयो आहे। तव्हां मूंखे ॾिठो आहे न। बेवकूफ़ तोखे कोन कयो आहे तोखे समझायो आहे त हक़े लाल कम आहे जेको चई पियो न त बरकत थींदो चोरी में। बाबा इन दफ़े ए पहिरियों चक्कर आहे मां तौबा कई साईं। इनखे ज़ाहिर कर साईं केॾो डंडो टोड़ो ई वही हो थई सफ़ा इन चक क्या समझ हक़े लाल न कमाइजो पाॾो रुगो चोरियूं कजो वरी चओ त अलाह साईं अॼु असांखे बरकत ॾिनी आहे चोर में। बेशरम तव्हां बि कमायो हक़े लाल चोरियुनि जे चक्कर में फॾनि जे चक्कर में हमेशा नुक़सान में माण्हू वेंदो आहे। मेहनत कर कामयाब थी ऐं दुनिया में नालो